मुंहिंजा मानवारा मुंहिंजा मोहतरम हिदायत मुंहिंजो वॾो साईं रफ़ीक अहमद जरबार साहब साईं साबका सदर ऐं मुंहिंजो भाउ मुंहिंजे साथ जो साथी साईं गाज़ी ख़ान जमाली साहब जनरल सेक्रेटरी सिंध ऐं मुंहिंजो ॿियो भाउ साईं अली अहमद मंगण साहब ऐं असांजे साथ जो साथी हैदराबाद ज़िले जो सदर ऐं मूंखे ज़िले खां अनाउंस कंदे ऐं पुठी ठपींदे ज़िले जी सदारत टेक ॾींदे साईं मुंहिंजो भाउ इम्तियाज़ अली लुंड साहब ज़िले दादू जो सदर ऐं मुंहिंजो भाउ ऐं असांजो ऑफिसर भलोड़ ऑफिसर दिलेर ऑफिसर साईं मोहम्मद मूसा खोखर साहब ही दादू ज़िले वारनि खे बि तोहफ़ो मिलियो आहे इंशाअल्लाह असां उमेद था कयूं हिन जो घर आहे सभिनी सां साथ निभाईंदो ऐं मुंहिंजा टीओ साहब साईं मोहम्मद असलम कंवर साहब ऐं मुंहिंजो भाउ मुंहिंजो साथ जो साथी पुराणो मुंहिंजो टीओ साईं अलावराय खुसो साहब मुंहिंजो बचे मुंहिंजे भाउ मुंहिंजे पुट सां गॾु हलंदड़ साईं वहीद अली खुसो साहब टीओ सेकेंडरी ऐं मुंहिंजो साईं नियाज़ अली अबड़ो साहब ऐं मुंहिंजा आफ़ीज़ुनि जा मुंहिंजा साथी मुंहिंजा सभु क्लर्क एसोसिएशन जा दोस्त ऐं कहिड़नि जा नाला वठां मुंहिंजा सभु भाउ मुंहिंजा सभु साथी आहिनि मूंखे हुननि हमेशह इज़त ॾिनी आहे इज़त सां ॾिठो आहे ऐं मां उन्हनि मां घणियूं उमेदूं अॻु बि रखियूं आहिनि हाणे बि रखां थो इंशाअल्लाह मां हली वञा मुंहिंजो कमु न थिए पर मुंहिंजो न्यापो वञे मां इहा उमेद हिन दोस्तनि मां कंदो आहियां मुंहिंजो कमु थींदो आहे भला कंदो हिननि दोस्तनि सां साथ रहंदो पर मां हिननि खे पारत बि थो कयां त मुंहिंजे उस्तादनि जी मुंहिंजे भाइरनि जी मुंहिंजे तंज़ीम जे दोस्तनि जी तव्हां सभिनी खे पारत हुजे सभु भाइर आहियूं सभु गॾिजी हलंदासीं ऐं गॾु निभायो आहे निभाईंदासीं ऐं मुंहिंजा पुराणा साथी मुंहिंजे तंज़ीम जा साथी साईं सिकंदर मीरजत साहब असांजे डिवीज़न जो सदर साहब हिन खे ॿ दा जनरल सेक्रेटरी बि हिफ़ाज़ी तालकनि बे रहियो साईं निसार अहमद कोसो असांजो कुरैशी साहब कोसो मुंहिंजो सेवणे दोस्त आहे उहो मूंखे बार बार नालो अचे पियो यादि सो असांजे तालके कासिमाबाद जो सदर आहे ऐं मुंहिंजो भाउ मुंहिंजो साथी साईं एजाज़ अली चांडियो साहब तालका सदर मेहड़ साईं मोहम्मद ख़ान बबर साहब तालका जोई सदर ऐं मुंहिंजो नज़ीर अहमद गाॾी साहब तालका कैंशा सदर मुंहिंजो साबिका सदर साईं अली गौर पवर साहब मुंहिंजो घर जो भाती आहे मूंसां गॾु रहियो आहे ऐं मूंसां कुलो क्लेम महिल हलियो आहे इंशाअल्लाह असां गॾु जेको आहे कुलो क्लेम महिल हलंदासीं पर घर जा भाती ॿाहिरि अटकी बि पवंदा आहिनि सामा थी वेंदा आहिनि असां अटकियासीं बि सही पर पाण होश संभाले वरितोसीं ऐं गॾु हलूं पिया इंशाअल्लाह गॾु रहंदासीं मुंहिंजो फ़ैसिलो हुनजो फ़ैसिलो हूंदो आहे हुनजो फ़ैसिलो मुंहिंजो हूंदो आहे पर असां हिक ॿिए खां इनकार न कंदा आहियूं हिन स्टेज ते जो मुंहिंजो को दोस्त रहिजी थो वञे त दिलि में न करे छो त स्टेज ते सां मां अली अहमद मंगण साहब खे चवंदो आहियां त बाबा दिलि स्टेज लुॾंदी आहे ख़्यालु कजांइ सो मुंहिंजे पेटल जा तालके जोई जा दोस्त सभु वेठा आहिनि मुंहिंजे तालके कैंचा जा दोस्त सभु वेठा आहिनि ऐं असांजे दादू तालके जो जनरल सेक्रेटरी साहब साईं अमाला हिंगरो साहब ऐं मुंहिंजे माइटनि जी लिस्ट में आहे इहो मुंहिंजो माना हिकिड़ो पसंदि जो माण्हू आहे उहो बि वेठो आहे ऐं असांजो साईं कोसो साहब हिन को लारायम ॾाढो थो बरोच बि आहे साईं असांजो भलींदो हिनखे ऐं तव्हां सभिनी जो थोरातो आहियां जो हिन मंडल में तव्हांखे असांजे नंढड़े ॻोठ जे उस्तादनि सॼो आहे मां हिननि पंहिंजनि ॻोठ जे अज़ीज़नि मिटनि माइटनि मासातनि फुफाटनि पंहिंजनि सभिनी जो थोरातो आहियां जो हिननि में शरीक थिया आहिनि ऐं आया आहिनि सभिनी दोस्तनि खे हार पारायो अजरक पारायो मूंखे बि अजरक पारायो मूंखे हुन दिलि सां लॻायो आहे तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जो मूंखे तव्हां अॼु वॾी दिलि करे छॾी आहे पहिरें त मां 1987 जी अपॉइंटमेंट आहे मुंहिंजी 1990 खां असां तंज़ीम में आयासीं साईं माशूक अली गाॾी साहब साईं अली गौर असांजे पवर साहब जी महिरबानी आहे जन मूंखे अनाउंस कयो गुलाम रसूल चांडियो त मुंहिंजो दोस्त हो PTC जो पर
उन सां गॾु मां उहिदे में हलियुसि छो त कैंशा मूंखे खणे पई उहो मूंसां गॾु तॾहिं हले पियो। कैंशा हमेशह असांजी रही आहे, पोइ दोस्ती बि रही त असां गॾु हलूं पिया उहिदे में, पोइ सदर बि रहियासीं, जनरल सेक्रेटरी सभु उहिदा दोस्त तव्हांखे ॿुधाया हे माणिया तूं। पर इन्हनि उहिदनि में ॼाणण में ज़िले जी सदारत बि जेका शइ आहे उहा ऐं डिवीज़न जी सदारत बिना मुक़ाबिले सिंध जो जेको उहिदो रहियो साईं रफ़ीक जी शफ़क़त सां रहियो ऐं हमेशह गॾु रहिया आहियूं साईं सां। इनशाला असांजी हयाती रही त असां साईं सां गॾु रहंदासीं, गॾु हलंदासीं। उनजो चयो असां कॾहिं न मोटायो आहे। अलाह संदसि खे वॾी हयाती ॾींदो। मां तव्हां सभिनी जो तुरातो आहियां ऐं हिननि पंहिंजनि उस्तादनि सां गॾु हलियो आहे। हिननि मूंखे वारे वारे चूंडियो आहे। हिननि सभिनी पंहिंजे तालके कैंशा ऐं मुंहिंजी यूसी ककड़ जो उस्तादनि जो तमामु तुरातो आहे। इनशाला तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे त साईं असां साईं जो नालो मां वरितो, साईं इम्तियाज़ अली सोलंकी साहिबु टीओ फीमेल ऐं साईं मुंहिंजो भाउ पुराणो दोस्त साईं असांजो सीनियर क्लार्क साईं असांजो मुला बख़्श अबड़ो साहिबु ऐं असांजो ॿियो असांजो दोस्त तव्हां सभिनी जा तुराता तव्हांजा वॾा वड़ जेके मुंहिंजे हिन प्रोग्राम में दोस्तनि तव्हांखे सॼो आहे। साईं अॻे त तव्हांखे ख़बर हूंदी त असांजो उस्ताद 10 ग्रेड में रिटायर थी वेंदो, पर इहे सभु सलाहियतूं सभु महिनतूं साईं रफ़ीक जी जूं आहिनि जेके तव्हांखे 15-16 ॼाणण में हिन माण्हूअ जो किरदारु आहे। पर असां उन सां गॾु रहियासीं, उनजे गाॾीअ में रहियासीं। इहे मरण घड़ी ताईं बुख हड़तालूं मुंहिंजे नंढड़े ॻोठ जो प्रोग्राम हो, पर ॿुधण सां साईं हलियो आयो आहे। साईं जी वॾी महिरबानी, हिन सभिनी जी वॾी महिरबानी जो हिन प्रोग्राम में आहिनि। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे अॼु वॾी मुंहिंजी दिलि करे छॾी आहे। तव्हांजा थोरा, तव्हांजी वॾी महिरबानी, अलाह ख़ैरु कंदो। बाक़ी मुंहिंजे पुट जी ॻाल्हि जेका हली आहे, दादा पंहिंजो पुटु आंधो अथसि, पर हू त मास्तर थियो, प्राइमरी उस्ताद थियो आहे, या को हुनजो नसीबु हो। इहो इन करे जो मुंहिंजो ॾाॾो बि उस्ताद हो, उहो जोई तालके में। मुंहिंजो वाल साहिबु बि हिन स्कूल मां रिटायर थियो ऐं मां बि हिन स्कूल में रिटायर थियो आहियां ऐं मुंहिंजो पुटु बि हिते ई अची वियो आहे। असांजो साईं काका ज़ाहिर काका मुंहिंजे साथ जो साथी ऐं मुंहिंजे वञण खां पोइ पेटियल हैदराबाद डिवीज़न जो सदर साईं ज़ाहिद अली काका हिन मैदान में अची वियो आहे ऐं ॿुधण सां हली आयो आहे। हुनजो अचण जो प्रोग्राम कोन हो। मुंहिंजो पुटु कैडेट जो पढ़ियल आहे, पर बदकिस्मती हुनजी प्राइमरी उस्ताद थियो आहे, पर असां जेको खाते में लिखियलु आहे टीचर, त उहो टीचर थी वियो आहे। पर मां इहो साईं मोहम्मद मूसा जे खाते में आणियां थो ऐं इनशाला उहो GST जे लिस्ट में आहे। मूंखे अलाह कंदो त इहो साईं मोहम्मद मूसा GST कंदो सुभाणे इहो जेको आहे। हा।